जुम्मो पढ़ो पो मुल साहब के बेचैनी हुजे जुम्मो थे ता त बांग अची वई जमल बांग अची वई त मौली अशरफ अली साहब चो उथो हलो नमाज ते चे वेहो अञा देर आ हेॾे तवज्जो कजो 2-3 मिनट गुजरिया वरी चई उथो सही नमाज ते हलो हमायूं साहब चो हाओ हलो था 2-3 मिनट तरसो ता त खुतबे जो टाइम थियो मौली साहब के तकड़ घड़ी हुजे अशरफ अली साहब के साईं उठो भला बाबा हलऊं था जिस भला तवा के शायद वजू आए जे आ मुखे आए भला मां हला वजू क्या मोजा दोस्तों मौलाना हमायूं साहब पाजे हुजरे में बैठा अशरफ अली साहब तकड़ो बाहर जो मस्जिद में वजू करे मिंबर ते दिसे त मौलाना हमायूं साहब बैठो तो खुतबो पढ़े पियो चढ़े मां त साईं के छॾे आयो ते हुजरे में हिते आयो बि कोन मां आयो आहियां त मुखा अॻ में त मूंखे नज़र ई कोन मुखा अॻे मस्जिद में वेठो आहे नमाज पढ़ियई नमाज पढ़ण खां बाद में खुतबो थियो नमाज थी जमात थी दुआऊं थियो ॿार निकता मुंहिंजा दोस्तो अदीज़ो मौली साहब खे मस्जिद में छॾे इहो वेठो आहे मस्जिद में जमात सां मुरीदन सां हथ वेठो मिलाए अशरफ अली साहब तकड़ो हुजरे में अची ॾिसे त साॻो हमायूं साहब हुजरे में बैठो हमायूं साहब के सही चई तव्हां नमाज ते हुयो जे तव्हां पढ़िया कि हा कंहिंजे पुठियों पढ़व जे तव्हां पढ़ाई पो तव्हां हिते कीअं आयो जी मौली साहब तू मुझे आका जे लाए तो चवी त हाज़िर ऐं नाज़िर कीया मां त नबी करीम जे गुलामन जे गुलामन जो गुलाम आहियां हुजरे खां भी कोन वयो आहियां नमाज भी पढ़ाई थमा मुझे महबूब करीम जे ज़ात बाबरकात जो हाज़िर नाज़िर हुजण जो मक़ाम तो जे समझ खां मथे आ असा अहले सुन्नत जो अकीदो आ तम आका जिस्म सा मदीने आ पर रूहानियत सा मुस्तफा हर मोमिन सा गडा छा सा गडा चो रूहानियत सा अडे चो जोर सा सुबूत इज़ा दखलतुम फिल बुयूते फसल्लिमू अला अहलिहा हजरत अब्दुल्ला बिन अब्बास जी रिवायत पाण फरमाइल था तव्हां जॾहिं घरनि में वञो त घर में चवंदा कयो अस्सलाम अलैकुम भेण हुजे मां हुजे ज़ाल हुजे पुट हुजे धीअ हुजे घर में केर भी मुसलमान हुजे उन जे मथां अस्सलाम अलैकुम चवंदा कयो पर जेकॾहिं घर खाली आ तालो आयो पियो आ खड़ा बंदा दरवाजो बंदा तो खोलियो आ घर में केर कोने फसल्लिमू अलन नबी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइल था पो तव्हां मुझे महबूब मुस्तफा करीम ते सलाम चवंदा कयो छो ले अन रूहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन इन्हीअ जे करे जो हर मोमिन जे घर में मुस्तफा जो रूह मौजूद हूंदो आहे घर वारन के छा चइबो अस्सलाम वालेकुम ॾाढे चओ तो बि इएं न ज़ोर सां अस्सलाम छा चइबो घर में अस्सलाम अलैकुम पर घर खाली आ तो दर खोलियो आ हाणे तो अंदर पैर पातो छा चवंदे अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जोर सां चओ अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह छा जे करे हजरत अब्दुल्ला बिन अब्बास खुद तो चवे ले अन रूहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन इन्हीअ जे करे जो मोमिन तो जो घर खाली न हूंदो आ हर मोमिन जे घर में मुस्तफा जी रूहानियत मौजूद हूंदी आ 100 घरा तब मौजूद आ लख
लख घर आ त बि मौजूद आ, जे करोड़ घर आ त बि मौजूद आ। इन्हीअ जे करे जो जिस्म ॿी शइ आ, रूह ॿी शइ आ। जिस्म हिकिड़ी जगह ते हूंदो आ, रूह हर जाइ ते थी सघे थो पियो। छाजे करे त रूह लतीफ़ शइ आ। इन लतीफ़ शइ खे ख़ुदा ताला हर जाइ ते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आ। असां सुन्नत जमात जेको नबी खे हाज़िर नाज़िर चऊं था, वो चऊं था त जिस्म मुस्तफ़ा जो रोज़े पाक में आ, लेकिन रूहानियत मुझे नबी जी हर मोमिन सां गॾु आ। आई नमाज कहते आ जिस्म ते। अल्लाह अकबर। इहा नमाज कहते आ। चओ ॾाढे ॻाल्हायो, ॻाल्हाए नी कोन था त मतां असांखे पढ़णी पइजी वञे। नमाज पढ़ंदा कयो, निमाज़ी बणिजी वञो। निमाज़ जिस्म पढ़ंदो आ, रूह न कोन पढ़ंदो आ। निमाज़ फर्ज़ भी जिस्म जे मथां आ। अल्लाह ताला जे महबूब करीम के मुसल्ले ते इन्ही जे करे कोन था बीहारियूं जो महबूब जो जिस्म मदीने में आ, महबूब जो रूह हिते आ। हबीब जे रूह ते निमाज़ आहे कान, पो छो पढ़ाए। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आ जे महबूब पंहिंजे गुलाम खे बीहारे पंहिंजे मौजूदगी में तब बीहारे सघे थो। महबूब हुजरे में आ, चओ सुभान अल्लाह। विचा हिकड़ो पर्दो आ, जी ही पर्दो आ, मुजादा कपड़े जो पर्दो आ। महबूब पांजे गुंबदे खजरा वारे घर में मौजूद आ। विचा पर्दो आ, नमाज जो टाइम आ। बिलाल आयो आ, अस्सलातु हादिरतु या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जा नबी नमाज जो टाइम आ। पाण फरमाइन था मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास। मां मोहम्मद हिते हुजरे में बैठो आहियां। चओ मुझे सिद्दीक अकबर खे त मुझे मुसल्ले ते भी ही नमाज पढ़ाए। जेकॾहिं आका पंहिंजे गुलाम खे पंहिंजे चवण सां मुसल्ले ते बीहारे त इहो बि थी सघे थो पियो। असांखे सुन्नत जमात वारनि खे मुसल्ले ते मुस्तफ़ा बीहारे छॾियो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि। थकजी पिया हो, पढ़ो भला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे मुझे ख्याल में त तव्हां के बिल्कुल समझ में अची वियो हूंदो त नबी पाक जे हाज़िर ऐं नाज़िर जे लाइ असांजो अक़ीदो इहो आहे त मुस्तफ़ा जो जिस्म मदीने शरीफ में आ, मुस्तफ़ा जी रूहानियत हर आशिक जे सीने में आ। पर जेकॾहिं आका चाहे, मूं छा चयो बाबा? ॾाढे चओ, हथ मथे खणी जो मां ॾिसां। पर जेकॾहिं आका चाहे ऐं कंहिं आशिक खे पंहिंजे जिस्म मिसाली सां ज़ियारत कराए त मुमकिन आहे। अहिड़ा मिसाल खोड़, अहिड़ा मिसाल अचो त ॿुधायां। हज़रत पीर सई मोहम्मद राशिद जो वालिद सैयद मोहम्मद बका, चओ सुभान अल्लाह। उन सैयद मोहम्मद बका जो मुर्शिद नक्शबंदी सिलसिले में मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालवी। सभई जो सुभान अल्लाह। ज़ात जो त जूणे जो आ, अदा राणे वटा रात मुखे नौ नियापो आयो। लधाऊं लतीफ चवे दातर वटा दात, हाणे कान पुछल था ज़ाते आया से अघिया। उन मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह वक्त जो कामिल अकमल वली हो। मुझा दोस्त, ये जेका मां करामत तो तव्हां खे ॿुधायां,
शाह मखदूम साहब जे गोठ जे भर में देवबंदन जो मदरसो आ। उन मदरसे जे गोठ में आ, उन गोठ जो नालो आ उलरा। ॿुधो हूंदो कॾहिं दरिया चढ़ंदो आहे त उलरा बंद टुटे थो। साईं अब्दुल वहाब उलरा बंद मशहूर आहे। उन उलरा गोठ में मदरसो आहे। ठेड़ी वारनि जे मदरसे जी शाख आहे। मौलवी गुलाम शबीर हुन जो नालो आहे। उन हज़रत मखदूम साहब जूं करामतूं गॾु कयूं। हीअ करामत उन देवबंदी पाण लिखी आहे। मां उन मौलवी जो नालो इन जे करे थो वठां त पक थिएव त हुननि में के भी इंसाफ़ वारा आहिनि। हरू भरू सभई ठिकर कोन्हनि। के अहिड़ा आहिनि जो हक़ जी ॻाल्हि मञे वेंदा आहिनि।